नाज़रीन आमी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ईंदड़ कंदकोट वेझो बटाणी में मुख्तलिफ होटलन ते चांहि वारे खीर में सरेआम ज़हरीले केमिकल ऐं पाउडर जी मिलावट थी रही है। शहरी मुख्तलिफ बीमारी में वकोड़जी विया। शहरियुनि तोड़े सुञाणुनि पारां शिकायतूं करण बावजूद डीसी कश्मीर मुनव्वर अली मिठाणी नोटिस न वरितो। बटाणी शहर जे तमाम होटलुनि ते खीर में फार्मिलिन केमिकल पाउडर पानी में मिलाए उन मां चांहि तैयार कई पई वञे, जिते शहरी मुख्तलिफ मैदे जी बीमारियुनि जहिड़ो कारी कामण, दिल जी बीमारी, गुर्दे ऐं ॿियनि खतरनाक बीमारियुनि में वकोड़जी रहिया आहिनि। जॾहिं त केमिकल जे इस्तेमाल सबब कैंसर जहिड़ी खतरनाक बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। ज़हरीले केमिकल ऐं पाउडर वारो खीर वापराइण सबब शहरी सख्त परेशान आहिनि। होटल मालिकनि पारां जंहिं केमिकल ऐं पाउडर मां खीर ठाहे चांहि तैयार कई पई वञे, उन केमिकल जो नालो फार्मिलिन आहे। फार्मिलिन जहिड़ो खतरनाक ज़हर गुर्दा, चेहरे ऐं दिल खे ख़त्म करे माण्हू खे मौत जे मुंहं में धिकेले छॾे थो। शहरियुनि तोड़े सुञाणुनि डीसी कश्मीर मुनव्वर अली मिठाणी तोड़े ॿियनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे होटल मालिकनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे बटाणी जे अवाम के मौत जी निंड खां बचाए गणती खत्म कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।